साईं ईंदो पियो बच्चा, साईं ईंदो, शाबाश। साईं शाहनवाज़ अॼु रिटायरमेंट ॾियण ॿार ॾाढो अॼु ग़मगीन लॻा पिया आहिनि ऐं हक़ीक़त में साईं जो हिन स्कूल में वॾो किरदारु रहियो आहे, वॾो टाइम ॾिनो आहे साईं, ऐं साईं जो हिन स्कूल में सुठी पार्टिसिपेशन रही आहे एजुकेशन जे हवाले सां। अलाह साईं साईं खे वॾी हयाती जमारत रखंदो, सभु ॿार रोअनि पिया। नरो आकाश हीअ असांजो बहितरीन आहे, आकाश मॉनिटर आहे, साईं जे रिटायरमेंट जे दुख में रोए पियो थो, ॾाढो परचायो थो पर फीलिंग्स अहिड़ियूं आहिनि। हिकिड़ो बहितरीन उस्ताद ईमानदार जंहिं सॼी उमिरि स्कूल लाइ ॾिनी ऐं उन जे लाइ शागिर्द रोअनि पिया, इहो हक़ आहे, महिनती उस्ताद जी इहा निशानी आहे, प्यार कंदड़ मोहबत कंदड़। ईंदो साईं ईंदो बाबा, साईं जो घर पासे में ई आहे। हा मां ईंदुसि ॿिए ॾींहुं टे ॾींहं तव्हां ईंदुसि, हाणे सरकारी नौकिरी आहे न, 60 साल पूरी थींदी त उमिरि पूरी थी त सरकार रूल आहे न बाबा। वरी मूंखां वधीक बहितरीन उस्ताद आहिनि हिते जेके तव्हांजे स्कूल में पढ़ाईंदा। साईं यासिर काज़ी हिकिड़ो बहितरीन उस्ताद आहे, तव्हां महिनत करे थो बचनि वांगुरु, वरी उहो तव्हांजी फ़र्ज़ में जेसिताईं साईं जी ज़िंदगी आहे, ठीकु आहे न। ऐं तव्हां वॾा थी पढ़ंदो न, तव्हां बस उस्ताद थींदो, गाफ़ीज़र थींदो। बस आकाश हाणे बस, ठीक है, शाबाश हाणे बस बाबा, बस 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 प्रीफेक्ट असांजो न न बस बस बाबा बस न रुको ठीक है, बस 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 बाबा बस ठीक है। मां त तव्हां गॾु आहे न, मां ईंदुसि तव्हां पढ़ाईंदुसि। हा जॾहिं रोको आहे मां वरी मोटी तव्हां पढ़ाईंदुसि, कोई मसइलो आहे। हा हा सही वेकेशन गुज़रे वरी मां तव्हां गॾु वेठो आहे न। साईं जो घर बि पासे में ई आहे, डेली तव्हां कलाक वठंदुसि हिते पढ़ाईंदुसि, ठीकु आहे। साईं खे थोरी छॾींदासीं असां। हा तव्हां पढ़ाईंदुसि तूं छॾींदुसि या तूं मरी थोरो थो वञा, ज़िंदा आहियां। हा साईं ठीकु आहे, हा नो टेंशन। हा चतो रही, हा बस 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 न रो बस, साईं पियो ईंदो न, साईं पियो ईंदो, हा साईं पियो ईंदो, रो न, साईं पियो ईंदो, साईं को वञे थो रही थो, साईं वरी पियो ईंदो, रो न साईं पियो ईंदो, शाबाश। साईं जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे, इंशाअल्लाह ताला साईं पियो वरी ईंदो, को मसइलो कोन्हे, रोणो न आहे, न रो बस। खैर साईं ईंदो पियो बाबा, साईं हिते साईं जो घर पासे में आहे, साईं तव्हांखे रोज़ ॾिसण ईंदो, परेशान न थियो, साईं तव्हांखे रोज़ ॾिसण ईंदो। बस बस साईं ईंदो पियो रोज़, बस 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 साईं भाकुर पायो, साईं ईंदो तव्हांखे रोज़ ॾिसण ईंदो, साईं घबरा न। साईं ईंदो रोज़ साईं ईंदो, साईं ईंदो पियो न, साईं ईंदो रोज़ पियो ईंदो साईं, हा साईं हे ब्रो पतो आकाश बस बाबा, साईं पियो ईंदो बाबा, ईंदो बस बस साईं ईंदो पियो, ईंदो साईं बाबा, रोज़ ईंदो साईं। भिटाई आऊं हला तो चङो, भिटाई आऊं हला तो, आऊं हला तो, आऊं हला तो चङो, भिटाई